सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह 25 नेशनल गेम्स जी मशल रैलीअ जी इफ़्तिताही तक़रीब में शिरकत कई। तक़रीब खे ख़िताब कंदे सिंध जे वॾे वज़ीर चयो त हीउ ॾींहुं पाकिस्तान जी रांदियुनि जी तारीख़ में हिकु तारीख़ी लम्हो आहे ऐं नेशनल गेम्स जी तक़रीब सिंध लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। हिन मशल रैलीअ खे सूबनि ऐं इलाइक़नि जे विच में एकता ऐं भाईचारे जो पैगाम क़रार ॾिनो वियो आहे। सैयद मुराद अली शाह चयो त रांदियूं क़ौमी इतिहाद, नौजवाननि जी तवानाई ऐं सेहतमंद सरगर्मियूं आहिनि। सिंध हुकूमत रांदियुनि जी हौसला अफ़ज़ाई ऐं रांदीगरनि जे बुनियादी ढांचे खे तरक़ी ॾियण लाइ पुरज़म आहे। 18 सालनि खां पोइ कराचीअ में ॿीहर नेशनल गेम्स मुनक़िद थी रहियूं आहिनि। हीअ तक़रीब मुल्क जे नौजवान रांदीगरनि खे पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो करण ऐं पाकिस्तान जी शान में इज़ाफ़ो करण जो मौक़ो फ़राहम कंदी। कराची जे ढाबे जी पंपिंग स्टेशन ते बिजलीअ जे ब्रेकडाउन सबबि शहर खे पाणीअ जी फराहमी मुतासिर थी वई। के इलेक्ट्रिक जे अमलदारनि मूजिबि गुज़िरियल राति 9 वॻे 3 पंप हाउसिस में केबल फॉल्ट जो पतो पियो, जंहिं जे नतीजे में 2 पंप बंदि थी विया। वाटर कारपोरेशन जे तर्जुमान मूजिबि 14 कलाक गुज़रण बावजूदि केबल फॉल्ट अञा ताईं हल नाहे थी सघियो, जंहिं करे शहर जे तक़रीबन 40 मिलियन गैलन पाणीअ जी खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। तर्जुमान वधीक चयो त वाटर कारपोरेशन जा अमलदार के इलेक्ट्रिक इंतज़ामिया सां मुसलसिल राब्ते में आहिनि। उमेद आहे त बिजलीअ जी फराहमी जल्द बहाल थी वेंदी। वफ़ाक़ी काबीना गवादर ऐं ओमान विच में फेरी सर्विस शुरू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर जुनैद अनवर चौधरी चयो त मंज़ूरीअ खां पोइ ही फेरी सर्विस जल्द शुरू कई वेंदी। जुनैद अनवर चौधरी मूजिबि पाकिस्तान ऐं ओमान जल्दी फेरी लिंक लाइ मफ़ाहमत जी हिकु शाहदाश्त ते सही कंदा ऐं ओमानी वफ़द बि इंतज़ामनि खे हतमी शिकिल ॾियण लाइ पाकिस्तान जो दौरो कंदो। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त नई फेरियर रूट सां वापारी मिक़दार में वाध ऐं सीड़पकारीअ खे वधाइण जी उमेद आहे, जंहिंसां ॿिन्ही मुल्कनि विच में इक़्तिसादी लाॻापिया मज़बूत थींदा। इंटेलिजेंस ब्यूरो ऐं CTD जी गॾियल कार्रवाई में इस्लामाबाद जुडिशल कमीशन ते हमले में मुलविस दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो वियो। इख़्तियारनि मूजिबि जुडिशल कमीशन ते हमले में 4 दहशतगर्द मुलविस हुया। पाकिस्तानी हुकूमत मूजिबि अफ़गानिस्तान में मौजूदु दहशतगर्दनि जी क़यादत ही नेटवर्क करे रहियो हो। हाणे सॼे दहशतगर्द नेटवर्क खे पकड़ियो वियो आहे। ऑपरेशनल कमांड ऐं सर्विस 3 साथियुनि खे बि गिरफ़्तार कयो। ऑफिसरनि जो चवणु आहे त ऑपरेशन इस्लामाबाद में दहशतगर्द मनसूबा बंदीअ जी कार्रवाइनि जी हिकु वॾी नेटवर्क खे ख़तमु करे छॾियो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ खे उहिदे तां हटाइण जो अमल हिकु साज़िश जो हिसो आहे। हुन वज़ाहत कई त उहो ज़ाती मामिलो न पर हिकु क़ानूनी ऐं आइनी कार्रवाई हुई, जंहिंमें कुझु माण्हू आइन जी बेइज़ती कंदे नवाज़ शरीफ़ खे हटाइण में किरदारु अदा कयो। ख़्वाजा आसिफ़ चयो त हर सियासी केस में इहे ई चंद जज साम्हूं ईंदा रहिया आहिनि, जिन जो किरदारु मुसलसल बहस हेठि रहियो आहे। हुन बनीगाला केस में रिटायर्ड जस्टिस साकिब निसार ताबंदियाल ऐं जस्टिस फैसल अरब जो नालो वरितो ऐं चयो त इहे ई जज डेम फंड जे नाले ते केसनि में मुलविस हुया। हुन वधीक चयो त बेंच फ़ैसिलो ॾिनो त हिकु नाअहल शख़्स कंहिं बि सियासी पार्टी जो सरबराह नथो बणिजी सघे। उहो उसूल मुख़्तलिफ़ केसनि में इख़्तियार कयो वियो। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो त 2 जजनि पंहिंजा इस्तीफ़ा बि जमा कराए चुका आहिनि, जेको सियासी ऐं अदालती तारीख़ में हिकु अहम किरदारु आहे।